उस्ताद दीदार हुसैन मोले कयो मामूर इन जो मतिलबु छा आहे असांखे सम्झ में न आयो असांखे जेतिरी ॼाण आहे कोन सो या लिखाई थिए थी या कहिड़ो हिसाबु आहे या के प्रोफेसर तव्हां जहिड़ा वॾा माण्हू वेठा हूंदा उहे असांखे इन सिट जो मतिलबु कढी ॾींदा इहो कहिड़े दौर में लिखियो वियो ऐं छा ते लिखियो वियो छा भिटाई सरकार सोचे लिखियो की इहे पहाकनि ते बि लिखियो वियो आहे ऐं कनि हिस्ट्री ते बि लिखियो वियो आहे ऐं या के आशिक जे मुमल राणो आहे ससुई कुनू आहे उमर मारुई आहे इन्हनि ते लिखियो वियो आहे अहिड़े हिसाब सां या को पंथन पाक ते लिखियो वियो आहे घणो ई माना आहे सो इहो महिरबानी करे थोरो तव्हां रहनुमाई गाइड कंदा साईं बचो छा साईं ये जेको मौले कयो मामूर असुल इहो आहे मौला धनी रब पाक जेकी सुर कल्याण जो दास्तान पहिरें जो चौथों बेत आहे चए थो आगे के आगही निसोरो ई नूर यानी धनी रब हिननि खे सरापा नूर करे छॾियो कंहिंखे पंहिंजे महबूब खे ऐं उन जी ज़ात खे ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि खे न को ख़ौफ़ आहे न को ख़तरो न को ॾुख रसंदो मौले कयो मामूर या मौला कयो मामूर अंग अज़ल में उन जो सचनि इंसाननि खे को बि दर्द नथो रसे धनी रब करीम असुल में संदसि वक़्तु भला करे छॾियो कंहिंजो उहे जेके नबीअ जी औलाद आहिनि ऐं जेकी ख़ुदा ताईं रसाई था कनि उन्हनि जो सही